साइंस क्लास 7 बाब 9 सबक 8 रंगनि जा इस्तेमाल ऐं मक़सद पर्पज़िस एंड यूज़िस ऑफ कलर्स। आउं आहियां साइंस उस्ताद नदीउल्लाह चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि रंगनि जा इस्तेमाल ऐं मक़सद पर्पज़िस एंड यूज़िस ऑफ कलर्स। घरनि में रंगनि जो इस्तेमाल। घरनि खे ख़ुशनुमा ऐं ख़ूबसूरत बनाइण लाइ हल्कनि ऐं तेज़ रंगनि जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। घर जे परदनि, फर्नीचर ऐं इमारत जे रंग जो दारोमदार घणे भङे आब हवा ते हूंदो आहे। गर्मी खे घटाइण लाइ घरनि खे हल्को नीरो या अछो रंग कराईंदा आहिनि। जेकी बि गरम इलाइक़ा हूंदा आहिनि उते घरनि खे हल्का कलर कराया वेंदा आहिनि त जीअं उहे रोशनीअ खे रिफ्लेक्ट बैक करे छॾनि, उहे रोशनीअ खे वापसि मोटाए छॾनि त जीअं घर जेके आहिनि उहे थधा रहनि। वरी जेके थधा इलाइक़ा हूंदा आहिनि उते घरनि खे तेज़ रंग कराया वेंदा आहिनि त जीअं उहे रोशनीअ सां गॾु ईंदड़ गर्मीअ जे किरणनि खे जज़ब करे वठनि ऐं उहे घर जेके आहिनि उहे थधि में गरम रहनि। घरनि में वाशरूमनि या वेझण वारनि हंधनि ते नलकनि जी बुजनि ते ॻाढ़ो या नीरो रंग लॻल हूंदो आहे। जेको ॻाढ़ो रंग हूंदो आहे उहो गरम पाणीअ जी सप्लाई खे ज़ाहिर कंदो आहे ऐं जेको नीरो रंग हूंदो आहे उहो थधे पाणी खे ज़ाहिर कंदो आहे। हूअं बि जेको ब्लू कलर आहे, नीरो रंग, हल्को नीरो, उहो असां थधाइण जे लाइ इस्तेमालु कयूं था ऐं जेको ॻाढ़ो रंग हूंदो आहे उहो गरम शयुनि जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। स्कूल में रंगनि जो इस्तेमालु। केजी स्कूलनि में जेकी नंढड़नि ॿारनि जा स्कूल थियनि था उन्हनि में नंढनि ॿारनि जी दिलचस्पी वधाइण जे लाइ तेज़ ऐं शौक़ इस्तेमालु कया वेंदा आहिनि। जीअं ॿारनि में सिखण जो शौक़ु ऐं चाह पैदा थिए, ॿारनि खे तेज़ रंग, मुख़्तलिफ़ रंग, रंगीन जेके शयूं हूंदियूं आहिनि उहे उन्हनि खे अट्रैक्ट कंदियूं आहिनि। तंहिंजे करे स्कूल खे जेकॾहिं उन्हनि मुख़्तलिफ़ रंगनि सां रंगे छॾिजे, मुख़्तलिफ़ फर्नीचर शयूं जेकॾहिं उहे रंगीन हुजनि त ॿार खे पंहिंजी पढ़ाईअ सां, स्कूल सां चाह पैदा थींदो आहे। ॿारनि जो घरू कमु पिणु रंगीन पेननि सां ठाहिण लाइ चयो वेंदो आहे त जीअं स्कूली कमु वणंदड़ लॻे। ॿारनि खे चयो वेंदो आहे त पंहिंजी फेयर कापी में ॻाढ़ी पेन, ब्लू पेन इस्तेमालु कयो, या जॾहिं उन्हनि खे असाइनमेंट ॾिबी आहे त उन्हनि खे चइबो आहे त मुख़्तलिफ़ रंगनि जो इस्तेमालु कयो त जीअं ॿारनि खे पंहिंजो स्कूल जो कमु वणे ऐं उन्हनि में उन्हनि जी दिलचस्पी पैदा थिए। बोर्डनि ते लिखत पिणु रंगीन पेनुनि सां कई वेंदी आहे। अछा बोर्ड जेके अॼुकल्ह निकिता आहिनि उन्हनि ते उस्ताद मुख़्तलिफ़ रंगनि सां मुख़्तलिफ़ टॉपिक्स लिखंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ शयुनि खे सम्झाइण जे लाइ रंगीन चार्ट तदरीसी अमल जो हिसो कया विया आहिनि। इन सां शयूं सवलियूं ऐं दिलचस्प थींदियूं आहिनि। मुख़्तलिफ़ रंगनि सां असां मुख़्तलिफ़ शयुनि खे, मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि खे ज़ाहिर कंदा आहियूं। मिसाल जे तौर ते असांजो हिकिड़ी शइ 18 सैकड़ो खपे थी पर ॿी शइ 32 सैकड़ो खपे थी, जॾहिं त टीं शइ 47 सैकड़ो खपे थी ऐं चौथी शइ जेका आहे 68 सैकड़ो खपे थी। हाणे इन्हनि शयुनि खे मुख़्तलिफ़ रंगनि सां ज़ाहिर कयो वियो आहे। ईअं करण सां ॿार सवलाईअ सां शयुनि खे सम्झे थो। मुल्की सतह ते इस्तेमालु थींदड़ रंग। खोड़ सारनि मुल्कनि में जिते वॾा शहर आहिनि, विचोला शहर आहिनि, उते ट्रैफिक सिग्नल्स जो ऐं बतियुनि जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। उन में पिणु मुख़्तलिफ़ रंग इस्तेमालु थियल हूंदा आहिनि जेकी असांखे रंग ॿुधाईंदो आहे, हिदायत ॾींदो आहे त तव्हांखे छा करिणो आहे। गाॾियुनि जी अच वञ खे ज़ाब्ते में रखण लाइ ट्रैफिक रंगीन बतियुनि जो इस्तेमालु इन जो हिकिड़ो मिसाल आहे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं ॻाढ़ी बत्ती ॿरे थी त इन जो हिकिड़ो ऑर्डर हूंदो आहे, इन जी हिकिड़ी हिदायत हूंदी आहे त गाॾियुनि खे हाणे छा करिणो आहे। ऐं वरी पोइ फिकी बत्ती ॿरंदी आहे या वरी साई बत्ती ॿरंदी आहे। जॾहिं ॻाढ़ी बत्ती ॿरे थी त उनजो मतिलबु आहे गाॾियुनि खे बीहणु घुरिजे, ऐं जेकॾहिं फिकी बत्ती ॿरे थी त याने गाॾियूं हाणे ख़बरदार थियनि, उहे आहिस्ते थियनि, ऐं साई बत्तीअ जो मतिलबु हूंदो आहे गो, याने हाणे तव्हां वञी सघो था। ईअं गाॾियुनि जी अच वञ खे ज़ाब्ते में मुख़्तलिफ़ रंगनि सां रखियो वेंदो आहे। मुख़्तलिफ़ रंगनि सां रोड रस्तनि जे पासनि ते लॻल हिदायतूं इहे तव्हांखे नज़र ईंदियूं हूंदियूं। वॾा वॾा बोर्ड लॻल हूंदा आहिनि
जिन ते रंगीन पटियूं हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि पटियुनि जे मथां कुझु लिखियलु हूंदो आहे। नारंगी बोर्ड जेके हूंदा आहिनि, मिसाल जे तौर ते जीअं नारंगी बोर्ड, इन ते तव्हांखे आम तौर ते आरजी रोड जी हालत जेका आहे उहा लिखियलु हूंदी आहे। मिसाल जे तौर ते ऑरेंज कलर जे हेठां लिखियलु आहे टेम्पररी रोड कंडीशंस। आरजी तौर ते रोड सां छा थी रहियो आहे, रोड भॻल आहे, रोड जी मरम्मत हली रही आहे। या जेके फिका बोर्ड हूंदा आहिनि उहे रोड जो मोड़ वग़ैरह ॿुधाईंदा आहिनि, रोड जूं परमानेंट कंडीशंस ॿुधाईंदा आहिनि त रोड किॾे लड़े थो, किथां तव्हांखे कीअं वञिणो आहे, किथां लाड़ो आहे। ऐं जेके नीरा बोर्ड हूंदा आहिनि उहे रोड सां लॻोलॻि जेके बि सर्विसिस हूंदियूं आहिनि, ख़िदमतूं हूंदियूं आहिनि, उहे लिखियलु हूंदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते तव्हांखे खाधो किथे मिलंदो, फ़ोन तव्हांखे किथे मिलंदी, या गैस आहे, हॉस्पिटल आहे, या तव्हांखे वरी अॻु मोड़ आहे। अहिड़े क़िस्म जो तव्हांखे मुख़्तलिफ़ रंग हूंदा आहिनि जेके तव्हांखे गाइडलाइन ॾींदा आहिनि। हर हिकु रंग पंहिंजो पाण कंहिं शइ जी अलामत हूंदो आहे। इमारत साज़ीअ जे कमनि में इस्पतालुनि खे अछे ऐं नीरे रंग सां रंगियो वेंदो आहे। किथे बि तव्हां बिल्डिंग्स में इस्पताल खे ॾिसो था त उहा तव्हांखे अछे ऐं नीरे रंग सां रंगियल लॻंदी। एम्बुलेंस, फायर ब्रिगेड या मोबाइल वग़ैरह खे पिणु नीरा, ॻाढ़ा ऐं फिका रंग हूंदा आहिनि। इहे रंग इन्हनि गाॾियुनि खे अलॉट थियल हूंदा आहिनि त जीअं इन्हनि खे परे खां ई ॿिया जेके मुसाफ़िर आहिनि, ॿियूं जेके गाॾियूं आहिनि, उहे ॾिसी सघनि ऐं उन्हनि खे रस्तो ॾेई सघनि या रुकिजी सघनि। साई वारे ॿार खे नीरी रोशनीअ सां इलाजु कयो वेंदो आहे। जेको ॿार जंहिंखे जंडाइस हूंदी आहे उन ॿार खे नीरे रंग जी रोशनीअ में सुम्हारियो वेंदो आहे, उनजो इलाजु कयो वेंदो आहे। ईअं असां वटि हर हिकु रंग जी पंहिंजी पंहिंजी सुञाणप आहे। जीअं असां आम तौर ते अछो रंग जेको आहे उहो अमन जो रंग सम्झंदा आहियूं, ऐं जेको ॻाढ़ो रंग आहे उहो या त ख़तरे जी निशानी सम्झो वेंदो आहे या कंहिं तहरीक जी निशानी सम्झो वेंदो आहे। ऐं जेको कारो रंग आहे उनखे एहतिजाज जी अलामत करे अख़्तियार कयो वियो आहे। उस्ताद या शागिर्द पंहिंजी इन पटियुनि ते कारियूं ॿाहूं इन जे करे ॿधंदा आहिनि त उहे कंहिं मसइले वग़ैरह जे लाइ एहतिजाज कंदा आहिनि। ईअं मुख़्तलिफ़ मुल्कनि जा झंडा बि हूंदा आहिनि जिन खे इहे रंग अलॉट थियल हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते साओ ऐं अछो झंडो त तव्हांखे पाकिस्तान जो झंडो जेको आहे उहो ज़हन में अची वेंदो। मुख़्तलिफ़ रंग मुख़्तलिफ़ कमनि जे लाइ इस्तेमालु कया वञनि था ऐं मुख़्तलिफ़ रंग मुख़्तलिफ़ कमनि जूं अलामतूं आहिनि। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।